अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। मुझो यूट्यूब ते चैनल है ज़ैब टीवी। तव्हां हुन ज़ैब टीवी के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं बहितर खां बहितर मवाद ॾिसण जे लाइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कुझु डिफरेंट मागनि ते या कुझु अहिड़ी शइ ॾिजे जेका तव्हांजे दिलचस्पी जो बाहिर हुजे। मां अॼु आयो आहियां ज़िले सांगड़ जे टंडो आदम शहर जे भरिसां ॻोठु आहे अलाह ॾिनो ख़ासि केली। उन में असांजो दोस्त आहे साईं मीर मोहम्मद इस्माइल ख़ासि केली साहिबु। उनखे शानदार लांढी जंहिंखे चइजे, असां वटि लाॾियूं जेके आहिनि सिंध में बहिराड़नि में ठाहियूं वेंदियूं आहिनि, पर कल्चरली तौर ते सकाफ़ती तौर ते सुठे शानदार तरीक़े जी ठाहियल लांडियूं जेके आहिनि अॼुकल्ह असांजा जेके हाई प्रोफाइल दोस्त आहिनि या जेके घणो कुझु रखनि था पैसनि जे मामले में, उहे बि लांडियूं ठाराइनि था ऐं दिलचस्पी। हाणे हीअ मोहम्मद इस्माइल साहिब जो शौक़ु ॾिसो त हिन में इंतिहाई एंटीक शयूं उन्हनि जेके आहिनि सो रखियूं आहिनि ऐं इहे शोपीस आहिनि, डिफरेंट शयुनि जा शोपीस आहिनि ऐं बुर्ज ख़लीफ़ा जो शोपीस आहे ऐं असांखे चवां हीअ हेॾा टाइम पुराणी टेलीफोन आहे, पुराणी टेलीफोन जो शोपीस आहे ऐं असांखे चवां हीअ गोगी ऐं प्याला बहितरीनु तरीक़े सां शौक़ु आहे साईं यूज़। अच्छा हे हेॾां जेको आहे आहिनि इलाही, थोरो हिनखे लुक ॾिजोसि। हीअ सजावट आहे, इन में पहिरियां कुझु ॿियूं शयूं रखियल हुयूं ऐं हाणे वरी इस्माइल साहिबु जेको आहे सो इहे रखिया आहिनि पंहिंजा शोपीसिस। अच्छा अञा 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 तव्हांखे मां जेको ॿियो नज़ारो कराईंदुसि उहो इहो आहे त इस्माइल साहिब जो पंहिंजो ज़ाती शौक़ु आहे त हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो गार्डन जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुल ॿूटा ऐं तव्हां ॾिसंदव त हाणे इहे ॾिसो तव्हां हीअ गुल ॿूटा जेके आहिनि या जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि सो ॿूटा आहिनि मुख़्तलिफ़। अच्छा असां हीअ लालटेन तव्हां ॾिसो, असां वटि लालटेन या नापेद थी वई आहे, हथबत्ती जंहिंखे असां चवंदा हुआसीं। अॻे ज़माने में जॾहिं बिजली घटि हूंदी हुई त हीअ लालटेन ते असां रोशनी जो सफ़र कंदासीं। लालटेन जो घणो जेको आहे सो आहे हीअ लालटेन। हीअ गोलो जेको असांजो गोलो पुराणो आहे, इहो गोलो बि हिते रखियलु आहे ऐं असांखे चवां बहितरीनु क़िस्म जी तफ़रीह। इहे ॿूटा जेके आहिनि तव्हां ॾिसंदव इहे तक़रीबन तव्हांखे इस्लामाबाद में या कोमरी में इहे मिलंदा ऐं इहे हिते जेको आहे सो आहिनि फस्ट क्लास तरीक़े सां। ऐं तव्हां ॾिसंदव त जेको गार्डन आहे उहो हे बहितरीनु क़िस्म जी गुलकारी थियल आहे, बहितरीनु क़िस्म जी। हिते जेके आहिनि सो कूंडियुनि में गुल सजाया विया आहिनि ऐं बोगनविला आहे काफ़ी क़िस्म जी। अच्छा हीअ लालटेन ॾिसो तव्हां त लालटेन जेके आहिनि मथे हिते लालटेन जो घणो जेको आहे सो लाइट जो इंतिज़ाम लालटेन जेके तव्हां ॾिसो था पिया उनजो इंतिज़ामात जेको आहे सो। ऐं हीअ ॿूटो जेको इंतिहाई पंहिंजे पर उनखे कूंडीअ में बंदि करे उनखे बाक़ाइदा जेको आहे सो हलो त हे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके गुल ऐं उनजी डिज़ाइनिंग इस्माइल साहिब जी पंहिंजी ज़ाती दिलचस्पी रही आहे त हिन बहितरीनु क़िस्म जो गार्डन जेको आहे उहो हुजे। हाणे हिन जी डिज़ाइनिंग ॾिसो, हीअ जेकी आहे हिनखे असां डोडीना चवंदा आहियूं, पर डोडीना जो क़िस्म आहे अहिड़ो जो हिन जी माना जीअं प्याला हूंदा आहिनि हीअ जेको आहे सो हिन जी डिज़ाइन ठाही वई आहे। हाणे बहितरीनु क़िस्म जो कारीगर आहे जेको हिनखे डिज़ाइन करे थो पियो ऐं हिन जी वरी हीअ अलॻि डिज़ाइन आहे। अच्छा ॿूटो साॻियो ई आहे, ॿूटो साॻियो ई आहे पर डिज़ाइन मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जी डिज़ाइन आहे। ऐं हीअ वरी हिन जी चौकुडी डिज़ाइन आहे, हीअ वरी अलॻि शइ आहे। ॿूटो साॻियो ई आहे पर हुनजी डिज़ाइन जेकी आहे उहा बहितरीनु क़िस्म जी डिज़ाइन थियल आहे। ईअं हीअ बाग़ीचो जेको आहे जेको जंहिंखे असीं चऊं गार्डन त तमामु बहितरीनु क़िस्म जी गार्डन ठहियलु आहे। ऐं हिते जॾहिं बि असां ईंदा आहियूं त ॾाढो हिकिड़ो माना रूह खे राहत ऐं दिलि खे सुकूनु मिलंदो आहे। ऐं अञा बि ॿाहिरियों पोर्शन जेको आहे मां तव्हांखे ॾेखारींदुसि त ॿाहिरियों पोर्शन बि कमाल जो डिज़ाइन थियल आहे ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइनिंग थियल आहे हिन जी ॿूटनि जी। इब्न इस्माइल हाउस साईं इस्माइल ख़ासि केली साहिबु
त मक़सदु आहे त जेके बाग़ीचा आहिनि या जेके गार्डन ठहनि था पिया उहो सिर्फ़ु रुॻो अखियुनि खे ऐं रूह खे राहत ॾियण जे लाइ ताकी माण्हू जॾहिं कंहिं ख़ूबसूरत ऐं सावक भरे हिन ते नज़र पए त दिलि खे हिकिड़ो सुकून अचे। हाणे हीअ तव्हां डिज़ाइन जेको आहे ॾिसंदव त हीअ डिज़ाइन ॾिसो त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा बूटो साॻियो ई आहे पर माना डिज़ाइन जेको आहे मुख़्तलिफ़ डिज़ाइन्स ठहियल आहिनि। ऐं इस्माइल साहब जेको आहे सो पाण पंहिंजी निगरानी में इहो उन्हनि जी डिज़ाइनिंग कराईंदो आहे। हा सुठो साईं सां तव्हांजी मां मुलाक़ात कराईंदुसि ऐं उनजी जेके हिननि बूटनि जी जेकी डिज़ाइनिंग आहे उहो डिज़ाइन करण वारो बि जेको आहे हमरा पंहिंजे कम में लॻो पियो आहे। त तव्हां जॾहिं हिते ईंदो तव्हांखे सुकून मिली वेंदो। साईं मोहम्मद इस्माइल काशेली साहिबु जंहिंजो हीअ लांडी ऐं जंहिंजो हीअ सॼो ख़ूबसूरत गार्डन जेको मां तव्हांखे विज़िट करायो साईं असां तव्हांजी सॼी हिन सेटअप खे रिकॉर्ड कयो आहे ऐं हिनखे यूट्यूब ते असां अपलोड कंदासीं ताकी हीअ जेकी तव्हांजो जेको ज़ाती ऐं दिली शौक़ु आहे उहो केतिरो ख़ूबसूरत आहे तव्हांजी माना तव्हांजे अंदरि जो आवाज़ु तव्हांजी सोच केॾी ख़ूबसूरत आहे गुलनि ॿूटनि सां प्यारु करण वारी। सो इहो तव्हां पंहिंजे हिन बाग़ीचे जे बारे में कुझु ॿुधायो। अवल त नाचीज़ का शइ कोन रब साईं पंहिंजे तरफ़ां असांखे हीउ इनाम बख़्शियो त हाणे ॿियनि दुनिया जे कमनि खां हटी हेॾां वञ। माशाल्लाह माशाल्लाह रब साईं मूंखे इहा दौलत ॾेई हेॾी आहे। वाह वाह मुंहिंजो ज़ाती शौक़ु आहे हिन ते ॾिसो था हींअर तव्हां सवेरे पिया आहियो तॾहिं मां ॿाहिरि वेठो जी जी हाणे पिया आहियो त आंधरा कटे पियो ऐं बीठो आहियां। बिल्कुलु मां उहो ज़िक्र कयो त तव्हां पंहिंजी निगरानी में ऐं सुबुह खां वठी घर पे हिकिड़ो दफ़ो वियो आहे घर कोन वियो वाह 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 हीअ असांजो डिज़ाइन करण वारो दोस्त आहे। हा अदा पंहिंजो नालो ॿुधाए अब्दुल रज़ाक अब्दुल रज़ाक माली ख़ुशि आहियो शुक्र ॾाढी सुठी ऐं ख़ूबसूरत डिज़ाइनिंग कई आहे तव्हां हिन बूटनि जी। ऐं हीअ त मां सम्झा थो त मां फस्ट टाइम ॾिठी आहे हीअ डिज़ाइन जेका हिकु अच्छा बूटो हिकिड़ो ई साॻियो ई आहे या मुख़्तलिफ़ फ़र्क़ु आहे जी हिनखे चवंदा आहिनि कोनो कार्पस ऐं हे आहे लेमन फाइकस सही 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 मतलब ॿ बूटा आहिनि जी ॿ बूटा आहिनि असां इन करे जो थोरो शेड अचे हाणे हिकिड़ो ग्रीन आहे हिकिड़ो थोरो हीअ पंहिंजो थोरो येलो कलर अचनि हिन इन करे थोरो शेड अचे ॿिन्ही जो कॉम्बिनेशन थोरो पाण में ठहे। ज़बरदस्त ज़बरदस्त सर तव्हांजी वॾी महिरबानी अलाह तव्हां ख़ुशि कंदो बसि इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी। सो दोस्तो ज़ेब टीवी खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं त जीअं तव्हांखे तव्हांजी दिलचस्पी आहे तव्हांखे मवाद पहुचायूं सुठे खां सुठी शइ पहुचायूं। अलाह तव्हां ख़ुशि रखे महिरबानी।